सुल्तानकोट मां ख़बर ईंदासीं जिते ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थियो आहे। फायरिंग जी ॾे वठि कई वई आहे, जंहिंजे नतीजे में 13 वरियनि जो नींगर मारिजी वियो आहे। जागण भरिसां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में 13 वरियनि जो नींगर मारिजी वियो आहे। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 13 वरियनि जो नींगर शहज़ादो मारफाणी मारिजी वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, छा अपडेट्स आहिनि? जी, सुल्तानकोट भरिसां कंपराणी ऐं मारफाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे हिकु शख्स पुटु अब्दुल लतीफ़ मारफाणी मारिजी वियो आहे, जॾहिं त कंपराणी बिरादरी तरफ़ां मोहम्मद खान कंपराणी ज़ख़्मी थी पियो आहे। ही जेको आहे कंपराणी बिरादरी तरफ़ां इहो मौक़ुफ़ साम्हूं आयो आहे। कंपराणी बिरादरी जे चङे मुड़ुस ॾेवल कंपराणी जो त असांजो मारफाणी बिरादरी सां पुराणो तकरार हलंदड़ आहे ऐं कंपराणी मारफाणी बिरादरी असांजे ॻोठ ते चढ़ाई कई ऐं उन जवाबी फायरिंग में जेको आहे शहज़ादो मारिजी वियो आहे, जॾहिं त मारफाणी बिरादरी जे रबन मारफाणी तरफ़ां उहो मौक़ुफ़ साम्हूं आयो आहे त असांजा नौजवान काठियूं करण टिगपुर वारे इलाइक़े में विया ऐं उते काठियूं करे रहिया त कंपराणी बिरादरी जे हथियारबंदनि असांजे नौजवाननि ते छिती फायरिंग करे ॾिनी, जॾहिं त ही थाणो जेको आहे जानवा थाणे जी हद आहे टिगपुर ऐं वधीक झेड़े ते ज़ाब्ते आणण जे लाइ सुल्तानकोट सब डिवीज़न जी पुलिस ऐं जानवा थाणे जी पुलिस झेड़े ते ज़ाब्तो आणे छॾियो आहे। जी इसरार चांडियो, अपडेट्स लाइ वॾी महिरबानी। जागण भरिसां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग जी ॾे वठि थी वई आहे। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 13 वरियनि जो नींगर शहज़ादो मारफाणी मारिजी वियो आहे।